गरीब वञे थो हेठि ज़मीन में हलंदो अलाए सरकार जे कन ते जूं सुरे थी अलाए न मरी वियासीं सही हुननि खे महांगीगढ़ में देरी नथी थिए हल ठीकु आहे काॾो त हलणो आहे छा त हलायूं त कथा बाबा ओ बाबा साथी जल्दी कर 500 रुपया दे वञा तो दोस्तन दे चाय पियण होटल ते दोस्त जी जहाँ पिया लाचार त मां ॾिए 500 रुपया छो बाबा मूंखे ॾे न पैसा 500 पोइ ॿार त ॼणियो था शादियूं कयो था मिंट में हर शइ कयो था पोइ औलादनि खे पालियो बि त सही न पोइ पालियो मां एॾो सारो ॾकु थियो या छा कयां लॻे थो पोइ हाणे मूंखे ख़र्च थो खपे त ॾे न 500 रुपया मां दोस्तनि सां वञा होटल ते अरे ककुदा जी पर ॼाए ते एॾो ड्रिगो ताई कीलेंदी लोड़ो ट्रकी पोइ हिते अञा तूं अधु कोई ते रहल लांती एॾो ड्रिगो छो ॼाए मां बिंदरो हां त मुंहिंजे तरह ॼमी आहे न ख़बर न आहे मां अलाए किथां खणी आई छोरो बाबा ॻाल्हि ॿुध 100 चई त हाणे जो हाणे ॾियां 500 कोन न न मूंखे 500 खपनि न त मां घरां निकिरी ईंदो साईं तूं निकिर ते मां कढां थो निकिर हल हाणे न पादर मोतबर थी आहे पीउ खे घरां निकिरी वेंदसि ठहे थो मोतबर हिनखे पैसा ॾियां 500 त यारनि खे चाह प्यारे असां ई पाण यारनि जी चाह पताऊं हे मोतबर मां मुंहिंजो पुटु ई न आहे मां सम्झी वियुसि न हुजे हा मुंहिंजो त संगत खे चयां बसि चाह मां प्यारियो 100 ॼाण थो त न ख़राबु थो करे छा वटि थोरा आहिनि अच्छा इहा बसि हली हिनखे छुटी जान हाणे अकेलो वञी दौड़े त ख़बर पए न हल पई हल मां बि वॾो निभागो आहियां केॾी महांगाई लॻी पई आहे ज़ुल्म जहिड़ी हालत लॻी पई आहे 100 रुपया बाबो ॾिए पियो त वठां था न हरू भरू चयोमांसि 500 रुपया ॾे हल वरी वञांसि थो चवांसि थो ॾे 100 रुपया बाबा ओ बाबा वरी मोटी आई ॾे 100 रुपया ॾे जेको ॾींहुं पियो सवेर केॾी महिल पुॼे हाणे जो चई त ॾियां 100 रुपया खण उहो मूं ॻाल्हि कई अञा ॾिना किथे मां त सोचां पियो त 100 ॾियां पर तो नखरो कयो पोइ बसि दिलि मुंहिंजी फिरी वई छॾी छॾ सवाल हाणे ॿुध हाल औलाद ई औलाद हूंदो आहे फौलाद उनजी माजून करे माण्हू बसुनि में खपाए त 2 रुपया कमाईंदो इन करे तोखे जवाबु कोन थो ॾियां अचे 20 अथई छा यादि कंदे पीउ खे अहिड़ो सखी पीउ वरी मार्केट में न ईंदो आख़िरी पीस अथई 20 रुपया मुरादी शुकुर कर मिलनि था सवेर 100 रुपया पियो ॾियां हाणे 20 रुपया 50 त ॾे न भला बाबा जेकॾहिं इज़त सां खणी वञी त बि ठीकु आहे जे न त मूंखे वापसि ॾे मूंखे तो जहिड़े औलाद खां भींग भली आहे हल सवेर 100 रुपया चई हाणे मुरादी 20 हल इहे बि सुठा जो निकिता चङा कहिड़ा पीउ आहिनि अॼुकल्ह जा खला थई लुंडू अञा ताईं पीउ जे पैसनि ते पलजे थो तपजे थो कहिड़ा पीउ आहिनि अहिड़ो पीउ हुजे असली मास्टर ब्रंड औलाद भली पाड़े मां पिनी खाए पर रुपियो न ॾियांसि